जड़ा सचा खीर जड़ा चा सोन जड़ा रची जे रेटा था की न वाट जनो खुंड न खारे तिल के तोड़ी धोबी धो हालानी हो सब लाला ही न लई के इंसान पांजे हिम्मत हौसले हया पाजी सिक सुकून सुजागी जी एड़ी त प्रचार करे वेंदा आहिनि सदन ताईं यादि रहंदा आहिनि उहे इंसान अहिड़नि इंसाननि में जीअं तव्हां ॾिसो अब्दुल सतारी बि वियो आहे हलियो पर इंसाननि खे यादि आहे मदर टेरेसा वई आहे हली पर अॼु बि किताबनि में मौजूदु आहे मिस्किन जान खान कोसो हलियो त वियो आहे पर तव्हां ॾिसंदो एम.ए. सिंधी अदब जी पढ़ंदो त बि हुन जा सबक़ यादि आहिनि त इहे इंसान पंहिंजूं जेके यादियूं छॾे था वञनि पर त हीअ इंसान जेके तालीम जे लाइ जदोजहद कनि था इहे त सदाईं यादि रहंदा मां लतीफ़ साईं जो इहो शेर ज़रूरु चवंदुमि जेको साईं सां ठहकी अचे थो त हणणो हकिलणो ॿेली सारणो इहो मज़ा मरक विझन तान फ़र्क़ु रुक वंदी रांदि में त इहो ई शख़्स आहे जेको हणंदो बि अचे हकिलींदो बि अचे थो साथ खे सारींदो बि अचे थो हर हिकु स्कूल जो उस्ताद खे मां थोरो पोइ ते वञा त मौला जो कोल आहे मौला फरमायो आहे त तव्हां उहो इंसान अज़ीम आहे जंहिंसां तव्हां पंहिंजा ॾुख सुख आसानी सां शेयर करे सघो उन सां मिलण में तव्हांखे धड़क न थिए के ऑफिसर हूंदा आहिनि जिन सां मिलण में धड़क महसूसु थींदी आहे असांजा प्राइमरी उस्ताद ॿुधाईंदा जॾहिं ऑफिस में वञूं था अहिड़ी मोहबत मिले थी लफ़्ज़नि में बयानु नथी करे सघे के लफ़्ज़ हूंदा आहिनि अहिड़ा जेके लम्हा हूंदा आहिनि जेके लफ़्ज़नि में बयानु न करे सघिबा उहो अहसास ऐं जज़्बा हूंदा आहिनि महसूसु कबा आहिनि त साईं जी मोहबत जा जेके अहसास जज़्बा असां महसूसु कंदा आहियूं पर हाणे जॾहिं मैदान में लही पियो आहे ॾिठो आहे कॾहिं सदर जी भटिन में आहे कॾहिं कहिड़ी यूसी में आहे जॾहिं प्रोग्राम असां ॾिसूं था मां ॾिठो अली नवाज़ खान जो असांजो पोइ ते पयल हिकिड़ो स्कूल आहे उनजी वीडियो क्लिप मां जॾहिं ॾिठी त असांजा वॾा वॾा तालीमी इदारनि में अहिड़ी असेंबली न थींदी हुई जेकी हुन स्कूल में असेंबली हुई मां ॾिठी मुतासिर थियुमि काफ़ी टाइम खां बि हिन 50 साल हाणे उमिरि थी आहे 25 साल तालीम खे ॾिना आहिनि पर इहो जेको मां क्लिप ॾिठी सच पुछो मूंखे ॾाढो मुतासिर थियो 8:30 बजे साईं उते पहुची ऐं असेंबली कराए बसि हाणे लफ़्ज़ घणा आहिनि टाइम थोरो आहे मां वधीक न चवंदुसि ईअं ई चवंदुमि त साईं सदाईं करीम ते सिंध सुपार